कुपेरी में पैर कनी पातो पेरिए, कुपेरी में पैर कनी पातो पेरिए, जिया मुंझन माण्हूए सजन तियां शेर, इन भूअ संदो भेर कोड़े मंझां को लहे। सो बिल साथियो, जी लतीफ़िलात मेहरान टीवी जी हफ़्तेवार तारीख़ी तहक़ीक़ी फ़िक्री रिहान शाह जा पंधे पेचरा सां गॾु आऊं सलीम भुट्टो लतीफ़ी। अॼु असां साईं जे पंध पेचरनि जे हवाले सां भेट जे उन भेणी में आहियूं जिते लतीफ़ साईं भेट जी आबाद थियण खां अॻु बि पंहिंजे जवानी खां वठी हिते जे माहौल खे शायदि पंहिंजे आईंदे लाइ बि चूंडियो ऐं रियाज़तूं इबादतूं कयूं। ऐं भेट जे आसपास जेके असांखे तारीख़ी माग मिलंदा आहिनि, मुंहिंजे खाॿे हथ ते 5-6 किलोमीटर ते लाल लहो आहे, मुंहिंजे नक साम्हूं भेट जे हुन पासे कुंभदाड़ू रोड ते टंडे वारो माग आहे, ऐं उन खां पोइ वरी टंडे आदम साइड रोड वञे थो जेको उन सां सोणी जा आसार आहिनि, साम्हूं शहदादपुर असांजे आहे, उते सोणी मेहार जूं क़बरूं आहिनि। त हीअ जू ऐं ईअं ई मुंहिंजे साॼे हथ ते उॾेरेलाल खां 5-6 किलोमीटर ते साईं जो मोहसिन उस्ताद नूर मोहम्मद भट्टी वाई वारो उन जो ॻोठु, उन जो माग पवे थो, ईअं उॾेरोलाल। ऐं इहो ई वरी साईं जो रस्तो हुयो जेको साईं सफ़र ते जॾहिं बुलड़ी शाह करीम या शाह इनायत रिज़वी ॾेई वेंदा हुआ त इहा उॾेरेलाल जी वाट वठी वेंदा हुआ। त अॼु भिट आबाद थियण खां अॻु भिट आबाद थियण ऐं हिनमहिल ताईं सरकारी हवाले सां या ॿियनि तनज़ीमुनि जे हवाले सां जेको कुझु हिते वहे वापरे थो, मेले खां वठी नंढियूं वॾियूं जेके बि रिहाणियूं थियनि थियूं उते, त हींअर मां उन जाइ ते बीठो आहियां जेको मेले ते ईंदड़ दोस्त हूंदा उन्हनि खे चङी परूड़ हूंदी। त हीअ कल्चरल विलेज जेको 2007 खां शुरू थियो हुयो, जंहिंमें सिंध जे हुनरनि खे कल्चर खे निमाया करण लाइ हिन मैदान में मुख़्तलिफ़ जेके से स्टॉल या दुकान ऐं हुनर जेके से ॾेखारिया लॻाया वेंदा आहिनि, ऐं हिते उहे फ़नकार हूंदा आहिनि जेके लतीफ़ साईं जी वाई खे पिया आलापींदा आहिनि। ईअं ई मुंहिंजे खाॿे हथ ते हिन ई रोड ते हिकु वॾो नालो आहे HT सोरले, जेको लतीफ़ साईं ते पहिरीं PhD कंदड़ हिकु ग़ैर परॾही माण्हू हुयो, ऐं उन सां गॾोगॾु हुन जे नाले उहो हाल थियलु आहे जिथे हर साल मेले जा कॾहिं 3 ॾींहं कॾहिं हिकु ॾींहुं विची धमाल ते अदबी कॉन्फ्रेंस थींदी आहे लतीफ़ साईं जे हवाले सां। इहा आलमी सतह जी कॉन्फ्रेंस आहे, पर उते छा वहे वापरे थो, कीअं उन प्लेटफॉर्म खे हाईजेक कयो वियो आहे सियासी हवाले सां, या उहे असांजा कलम धणी जेके वक़्त ऐं हालतुनि तहत पंहिंजे कलम जो रुख़ बदिलींदा आहिनि। बहरहाल उन जी अफ़ादियत आलमी सतह जी अहिड़े मौक़े ते, पर उन जो जेको फल निकिरे थो, जेको नतीजो निकिरे थो, उहो एॾो लाभाइतो कोन्हे को। ईअं ई मुंहिंजे नक साम्हूं उहा कराड़ ढंढ आहे जिते लतीफ़ साईं जी खिलवत जा अकेलाई जा उहे पल आहिनि जेके उन फितरत सां वेझो गुज़ारिया ज़िंदगी। ईअं ई उन जे भरिसां म्यूज़ियम आहे जिते लतीफ़ साईं जे रिसाले खे बुनियादु बणाए चंद जेके किरदार आहिनि उन्हनि खे मुजसमनि जी सूरत में उन माहौल में पेश कयो वियो आहे। ईअं ई वरी साॼे हथ ते सूफ़ी यूनिवर्सिटी पवे थी मूंखे, ऐं इहे नंढियूं वॾियूं हॉस्टलूं जेके फ़नकार या उन दौर ते मेले जे टाइम ते जेके माण्हू ईंदा आहिनि उनजे रहण लाइ। ॻाल्हि थी सूफ़ी यूनिवर्सिटी, त साईं जो बुनियादी फ़िक्र संदसि दौर में ऐं हमेशह लाइ इहो ई आहे, शौर जानिब तूं जेॾो आहीं शान शौर सी, मूं ते मुंहिंजा मिठा कर तो तुसी तेॾो, कामिल ई कमु केॾो जी नवाज़िम निगाह सी। त सूफ़ी यूनिवर्सिटी अॼु खां 10 साल खनि अॻु जेको सो बुनियादु विधो वियो, मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदे हींअर ताज़ो ई हुनखे हैक तरफ़ां इहा जेका मंज़ूरी मिली आहे, बाक़ाइदे हुनखे यूनिवर्सिटी जो दर्जो मिलियो आहे। पर वरी बि असांजी पंहिंजी लातालुकी या उन लाइ जेका ॻणती थियणु खपे त हेॾे वॾे मोहसिन जे पिड़ में, हुन जे शहर में ऐं हुन जी छांव में, हुन जे नाले सां, हुन जे फ़िक्र सां जेका सूफ़ी यूनिवर्सिटी आहे, उन खे असां अञा अमली तौर ते न बहाल करे सघिया आहियूं, न हुन जूं ॿियूं ज़रूरतूं पूरे करे सघिया आहियूं, न ई उन में उहो फ़िक्र ऐं दर्स ॾिनो वञे थो जंहिं मक़सद लाइ इहा यूनिवर्सिटी सूफ़ी नाले सां जेका ठही, तसौफ़ जेको आहे सिंध जे सदियुनि जी सुञाणप, ऐं शायदि ई हिन खिते में का ॿी क़ौम हुजे सिंध खां सवाइ जंहिं ते तसौफ़ जो घणे ड्रिघे तारीख़ी अरसे खां अॼु ताईं हुन जे मिज़ाज ते तसौफ़ जो जेको असरु रहियो आहे, त सिंध जे आसपास में जिते बारूद जी धप हुजे ऐं गोली जी ॿोली हुजे, पोइ बि सिंधी माण्हू
उहो फ़िक्र लतीफ़ ऐं तसव्वुफ़ जी छांव में उन पंहिंजे ज़हन में उन ॻाल्हियुनि खे जाइ ॾिए ऐं हुनजे रवे में मिज़ाज में उहा सहप रवादारी भाईचारो जेको सो असांखे नज़र अचे थो त इहो सिंधी क़ौम सदियुनि खां तसव्वुफ़ जी छाप जेका पाण ते वरिती आहे जेको असरु वरितो आहे उन ई तसव्वुफ़ जे नाले सां ही यूनिवर्सिटी त उन यूनिवर्सिटी में उहो फ़िक्र जेको हुअणु खपे उन जाइ ते जदीद इल्मु पढ़ाया था वञनि उन ते एतिराज़ न आहे त उहे कहिड़ा बि इल्मु पढ़ाया वञनि इहा बि असांजी ज़रूरत आहे इन लाइ बि साईं उञाण ॾिना हुआ त जितन पखी पेर तित टिमकंदी बाहड़ी ॿियो ॿारींदो केरु खाहोड़की खेररी त इहो जदीद इलेक्ट्रॉनिक दौर जी बि साईं निशानदेही कई हुई त जिते पखी जो पेर कोन्हे हवा न आहे ऑक्सीजन न आहे उते बाहि उसूल नथी ॿरी सघे पर साईं चए थो त उते बि बाहि टिमकंदी केरु ॿारींदो सवाइ खाहोड़की खेर जे ॿियो न ॿारींदो अॼु जी सैटेलाइट अॼु जी मोबाइल नेटवर्क अॼु जी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका आहे साईं जे इन बेत खे सच साबित कयो आहे त जितन पखी पेर तित टिमके बाहड़ी त तवानाई इहा हरारत इहे इलेक्ट्रॉन्स इहे जेको सैटेलाइट जो सॼो सिस्टम आहे इहो सॼो इन बेत जी ॼण ताकासी आहे त साईं जदीद इल्म खां बि असांखे मन न कयो आहे त उहो इल्मु जंहिं किरदार साज़ी कई हुजे जंहिं किरदार खे निखेरियो हुजे जंहिं किरदार में उहे गुण पैदा कया हुजनि उहो क्लासिकल शाइरी तसव्वुफ़ वारी शाइरी जेका असांजी हिन सिंध धरती ख़ासि तौर ते असांजे मोहसिन लतीफ़ साईं जी शाइरी आहे उहो फ़िक्र जेको आहे इंसान जे किरदार खे संवारे थो लतीफ़ साईं जा सभु किरदार जेके सूरमा सूरमियूं आहिनि या सत सूर 10 ॾातार जेके किरदार आहिनि पोरियत हारी जेके हुनरमंद किरदार आहिनि उहे बि उन हिकिड़े नौजवान टही सां सलाहियल आहिनि त लतीफ़ साईं इल्म सां गॾु पंहिंजे क़ौम जे नौजवान नसुल में उहे गुण उहे ख़ूबियूं उहे क़दुरु उहे जुरतूं उहे हिमतूं ॾिसण पिए चाहियूं जेके हिन पंहिंजे किरदार में भरियूं आहिनि ऐं उहो ई इल्म जो सिलसिलो आहे जेको लतीफ़ साईं जी जॾहिं रिसाले खे असां ॾिसूं था त दुनिया जहान जी ॾाहप जो निचोड़ असांखे लतीफ़ साईं जे रिसाले में मिले थो ऐं उन निचोड़ खे सम्झण लाइ बि असांखे दुनिया जहान जो इल्मु पढ़णो पवंदो तंहिंखां पोइ असां इन जे लाइक़ु थींदासीं जो फ़िक्र लतीफ़ खे न रुॻो सम्झी सघंदासीं पंहिंजे नौजवान नसुल खे इन सूफ़ यूनिवर्सिटी या इन्हनि औतारनि जी मार्फत जेको इन फ़िक्र खे पुॼाए सघंदासीं त उन में इंसान जी भलाई आलमी अमुन सहप ऐं मोहबत भाईचारे जो माहौल पैदा थींदो त सुबिल साथियो हींअर असां साही वठंदासीं साही खां पोइ हिन भिट जी भीणी में कंहिं ॿी कुंड पासे ते वरी तव्हां सां वधीक वीचार वञींदासीं तेसीं इजाज़त आहे जे लतीफ़ लाद सुबिल साथियो जे लतीफ़ इलात साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार मेरान टीवी जी फ़िक्री तारीख़ी तहक़ीक़ी रिहाण शाह जा पंध पेचर सां गॾु आऊं ऐं सलीम भुटो लतीफ़ी हींअर असां लतीफ़ साईं जे पिड़ में दरगाह जे बिल्कुलु ॿाहिरो जेको विरांडो आहे जिथे 24 कलाक लतीफ़ साईं जा उहे आलाप ॿुरंदा रहंदा आहिनि उते हींअर फ़क़ीरनि जी टोली वेठी आहे उन्हनि लतीफ़ साईं जे राग खे पीढ़ी ब पीढ़ी कीअं जेको सो क़ाइमु रखियो आहे कीअं सिख्या वरिती अथनि ऐं उन में हिन जो फ़िक्र लतीफ़ साईं जा बैत साईं जे दौर खां वठी साईं पंहिंजी हाज़िरी में राग जो इदारो क़ाइमु कयो ऐं फ़क़ीरनि जी तरबियत कई पंहिंजे ईजाद थियल हिन साज़ ते ऐं तॾोके दौर में जॾहिं मीडिया न हुई त राग खां साईं उहो मीडिया जो कमु वरितो जो सिंध जे ॻोठ ॻोठ में वसंदी में सिंध खां ॿाहिरि जे सरहदी इलाइक़नि में हिन राग जी मार्फत फ़िक्र लतीफ़ जी प्रचार थी ऐं उहो असरु माण्हुनि ते अॼु ताईं असांखे महसूसु थिए थो जो कच्छ भुज जे इलाइक़े में बि अॼु ताईं साईं जा अवतारा साईं जा उहे माॻ साईं जा उहे रागी तमामु वॾी डिघी तारीख़ आहे ऐं सिंध जे
हर कुंड कुर्च में साईं जा घटि में घटि 70 खां वधीक तकिया आहिनि, जिथे साईं पंहिंजी ज़िंदगी में वक़्त ब वक़्तु भेरा कंदा रहिया ऐं उते राग जी रिहाणियूं बि थियूं। हिकिड़ी फ़क़ीरनि टोली साईं सां गॾु बि हूंदी हुई सफ़र में। ऐं पोइ इहो सिलसिलो जेको जागरता जो, शऊर जो हो, इल्मु फैलाइण जो हुयो, फ़िक्री तौर ते माण्हुनि खे जाॻाइण जो जेको सिलसिलो हुयो, माण्हुनि खे उहे क़दुरु, उहे समाज जा उसूल सेखारणा हुआ, हुन जी किरदार निगारी करणी हुई, उहो तालीम जो सिलसिलो मीडिया जी अणहूंद जे बावजूदु हिन राग जे सगारे इदारे, हिन तंद जी मार्फत ऐं हिननि फ़क़ीरनि जे उन ज़बानी आलाप ऐं सुर सां गॾु अॼु ताईं उहो सिलसिलो हले थो। त हींअर असां उन फ़क़ीरनि जी टोली सां वेठा आहियूं, उन जो तारुफ़ु कंदासीं। ही निज़ामणी फ़क़ीर आहिनि जेके 2-3 पीढ़ियुनि खां वठी हिते साईं जी हाज़िरी में राग ॻाइनि था। हिननि जी पंहिंजी बारी आहे ऐं हर हफ़्ते हिननि जी बारी जो वारो अचे थो ऐं हे पंहिंजो पंहिंजो जेको सो फ़र्ज़ु या ईअं सम्झिजे त हिकु ड्यूटी, उहा ज़िमेवारी निभाइनि था। त सुबेल साथियो, अॼु जेका फ़क़ीरनि जी बारी हिते वेठी आहे, उनजे मेंदार सां ऐं बाक़ी उनजे साथियुनि सां संदन राग ऐं किर्त जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी फ़क़ीर साईं, तव्हांजी सुञाणप? फ़क़ीर निज़ामाणी शाहनवाज़। शाहनवाज़ निज़ामाणी। जी जी। घणे अरसे खां ॻायो पिया हिते? असांजा वॾा ॻाए विया आहिनि हिते, माना 50, 60, 70 साल थी विया। जी, को नालो उन्हनि वॾनि मां? हा, फ़क़ीर ख़ान जी, फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामाणी जी, उस्ताद अलहनू निज़ामाणी जी। उस्ताद जान मोहम्मद निज़ामाणी। उन खां पोइ वरी असां उन्हनि जा शागिर्द आहियूं। तव्हां उनजा शागिर्द आहियो या उनजी ख़ानदानी रत जी लिछ में आहियो? न, उन जा शागिर्द आहियूं उन्हनि जा। अच्छा, हा, ज़ात में आहियो, बिरादरी ज़ात में में आहियो। आहियूं, बिरादर में आहियूं। तव्हांजो उस्ताद केरु हुयो? उस्ताद पहिरीं असांजो उस्ताद अलहनू हो। जी, निज़ामाणी। निज़ामाणी। जी, ऐं पोइ वरी असां थोरी थोरी सिखिया, उस्ताद जान मोहम्मद हो, जी। उहो बि निज़ामाणी उनजो सौटु हो। अच्छा, तव्हां ख़ुदि हिते घणे अरसे खां ॻायो पिया? हिते असांखे साईं 30 साल खां थी विया। 30 साल थिया। बिल्कुलु। तव्हांजे ॿियनि साथियुनि जो तारुफ़ तव्हां कराए वञो। साईं जो नालो? हा, साईं वरियाम फ़क़ीर ख़ासि वरियाम फ़क़ीर ख़ासि केरी। घणे टाइम खां ॻायो पिया हिते? मूंखे 18 साल थी विया। 18 साल थिया आहिनि। तव्हां बि ख़ानदानी पीढ़ी ॿ पीढ़ी ॻायो पिया या तव्हां अकेले सिर ज़ाहिर थिया आहियो? न, असांजो ख़ानदान जे हिसाब सां। ख़ानदानी ॻायो पिया? मुंहिंजो चाचो कुजी बाज़ार फ़क़ीर आहे, कादिर बशू, उहो ॻाए थो। अच्छा। मामू फ़क़ीर गुलमन ख़ासि केली। तव्हांजे वॾनि मां के नाला? उहे बि आहिनि। असांजा वॾनि मां मोलाबश फ़क़ीर, नानू हुयो। अच्छा, तव्हांखे ख़ुदि खे घणो अरसो थियो आहे हिते? 18 साल थिया। 18 साल थिया आहिनि। पर तव्हां शागिर्द बि पैदा कया आहिनि पंहिंजा? शागिर्द साईं असां हा हिकिड़ो ठाहियोसीं, हिकिड़ो शागिर्द असां ॻाए वेठो असां गॾु। जी। ऐं ॿिन्हिनि खे थोरो थोरो हाणे शौक़ु आहे, जंहिंखे शौक़ु हूंदो आहे उन्हनि खे सेखारींदा आहियूं। तव्हांजी भला जेका हींअर बारी वेठी आहे ॻाइण ते आई आहे, जी, हर हफ़्ते हीअ ई टाइम हूंदो आहे तव्हांजो? इहो ई टाइम आहे बिल्कुलु। कॾहिं बदिलबो बि हूंदो अॻे? न न न, टाइम भिटाए जो कलाम जो साईं उहो साॻियो हूंदो आहे। अच्छा, तव्हांजो वारो हिन हा, हिन महिल कहिड़ा सुर ॻाइजनि साईं जा? हाणे हिन महिल वरी असां ससुई कंदासीं। जी, आबड़ी खां शुरू थींदासीं। ससी आबरी खां? हा, हा, पोइ वञी पोइ हाणे अॻिते ॿिया बि सुर आहिनि हुन खां। जी। ससुई खां देसिया, माज़ूरी, कोयारी, हुसैनी। हा, 5 सुर आहिनि हुन में। ससुई ससुई जा, आहे, जी। 5 सुर आहिनि। पोइ वरी ॿिया बि सुर बि आहिनि। अच्छा, माना हिन महिल ससी ॻाइजे थी? बिल्कुलु। हींअर टाइम हा, हींअर टाइम राग ससी जो आहे। वक़्तु जेको आहे टाइम उहो ससी सुर आहे। ससी ॻाए ससी सघिजे। आहे, बिल्कुलु। उन खां पोइ ॿिया कहिड़ा सुर ॻाइजनि? पोइ रिप बि ॻाईंदो, माना माण्हू ॻाईंदो आहे। हा, ऐं उन खां पोइ लीढा ॻाईंदो आहे, ॾहर ॻाईंदो आहे। अच्छा। हा, ऐं ढोल मार बि ॻाईंदो आहे, पूरब ॻाईंदो आहे। काएं बजे ताईं यको ॻाईंदव हिन महिल? असां साईं निमाज़ खां बसि पोइ अधु कलाकु अॻु में दुआ घुरंदासीं। सोमाणे वारी निमाज़? सोमाणे वारी निमाज़ खां अॻु में। अच्छा, पोइ वरी ॿी बारी ईंदी? हा, पोइ वरी 9 बजे, 9:30। इन विच में जेके तव्हां सुर ॻाइणा त ॾहर बि ॻाईंदासीं, रिप बि ॻाईंदासीं। बिल्कुलु। इहो इन्हनि रागनि ॻाइण जो टाइम बि इहो ई आहे जंहिं वक़्त ते तव्हां ॻाईंदव? माना अॻु में साईं राग जेको हूंदो सो राति जो थींदो। जी। पोइ वरी हिते साईं जी महिरबानी, ऑफिसर हूंदा अॻिते पोइ हिते। हा, पोइ साईं थियो त हाणे राग भले ॾींहं जो बि थिए। जी, छो दरगाह आहे ई ॿधियल ई साईं, माना हीअ आहे राग सां। बिल्कुलु। हीअ सुञाणप आहे हा, साईं? सुञाणप आहे, माना राग जी सुञाणप आहे। कंहिं बि दरगाह ते इहो कोन्हे को माहौल? ही कलाम माहौल कोन्हे। सुर बि पंहिंजो हुजे, साज़ बि पंहिंजो साज़ हुजे, बि राग पंहिंजो बि हुजे। पंहिंजो हा, हुजे, कलाम बि पंहिंजो हुजे। हा, हर हीअ दरगाह ते। काइनात में हा, वाहिद दरगाह आहे जंहिंखे इहे सभु वाहिद आहे, हिकु ई माना वक़्तु। लतीफ़ आहे जेको हिन ते दरगाह ते आहे। ख़ुदि मालिक आहे पाण। ख़ुदि मालिक आहे। तव्हांजो नालो? जॉन फ़क़ीर छजड़ो। छजड़ो। जी, हाणे छा ॿुधाईंदव असांखे? हाणे असां ससुई आबड़ी कंदासूं। जी, बिस्मिल्लाह।
असां त सदन वारियूं हरियो विचरण में सबका बुख न बासे का बासे का रात जी जुम्बस काने जा जय जय रात जी जुम्बस काने जाना ओ जुम्बस काने जा जुम्बस काने जाए मूंसे हले सा जाजी मिठोई न करे मूंसे हले सा जाजी मिठोई न करे ओए मूंसे हले सा ओ वाला ओ म्याला चेतन जुम्बण जा काम हलंदी के चढ़े चेतन जुम्बण जा मुआ भाग्य सां केर छुलंदी छपरे खणी हुत जन रखियो से रसियूं सोबिल साथियो असां हींअर हिकिड़ी नंढी साई ते वेंदासीं साई खां पोइ वरी असां हिन ई माग ते कंहिं ॿी कुंड कुड़छ ते तव्हां सां वीचार वंडींदासीं तेसि ताईं इजाज़त ॾींदा जीअं लतीफ़ इलाही पढ़ियो पढ़ी जा सबक इन सूर जो मीम रखजा मन में अलफ ते अॻियां चिता चोरी जा इहा लात लतीफ़ चई। सुबिल साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार
हींअर मां लतीफ़ साईं जे पिण में संदसि वालिद साहिबु साईं हबीब साईं जे रोज़े जी छांव में बीठा आहियूं। ही लतीफ़ साईं जे पीढ़ी जे हवाले सां, साईं जे वॾनि जे हवाले सां आले तसफ़, आले मार्फत ऐं उहा दीनी राह, क़ौमी राह, सुजागी जी राह जेका आहे उहा कीअं मोरूसी तौर ते साईं खे मिले थी। जॾहिं साईं जी पीढ़ी में पोइ वञूं था, वेझड़ जी जेका ॼातल सुञातल जंहिंजा ओहिञाण असांखे मिलनि था, शाह करीम बुलड़ी वारो पंहिंजे दौर जो, समा दौर जो तमामु वॾो हिकिड़ो आरिफ़ ऐं अलाह वारो सूफ़ी फ़क़ीर जंहिंजो कलाम बि आहे, ऐं करीमी सिलसिलो जेको तसव्वुफ़ जो आहे उहो ई सिलसिलो जेको लतीफ़ साईं ताईं जेको सो क़ाइमु दाइमु रहियो। पर लतीफ़ साईं जी तरबियत में जिथे असां अॼु जे दौर में असां मौजूदु जदीद सहूलियतुनि जे बावजूदि असां इल्म जे हवाले सां वालदेन जी दिलचस्पी ऐं उन्हनि जी अमली किरदार जी अणहूंद जिथे ॾिसूं था त उते अफ़सोस थिए थो। पर जॾहिं असां माज़ी में वञूं था, जॾहिं एॾियूं सहूलियतूं इल्म जूं न हुयूं, तालीम जूं सहूलियतूं न हुयूं, तालीम नायाबु हूंदी हुई, माण्हू पंध करे, ओजागा करे, सफ़र करे जेको सो तालीम पिराइण लाइ वेंदा हुआ, त उन दौर में वालदेन जो उहो ज़िमो, उहो अहसासु, उहो शऊर जेको पंहिंजे औलाद जे आईंदे लाइ ऐं इल्मी हवाले सां जेको सोचियो पिए, उन हवाले सां जेकॾहिं ॾिसूं था त हबीब साईं, साईं शाह करीम खां पोइ इन चइनि पीढ़ियुनि जी विथी खां पोइ साईं हबीब साईं वरी इन पीढ़ी में असांखे शाइर ऐं हिकमत सां गॾोगॾु पंहिंजे अहले मार्फत इल्म सां बि जेके से नवाज़िल मिलनि था। ऐं इन्हनि जी उहा शफ़क़त, मोहबत, तरबियत, घर जो माहौल ऐं तालीम आहे जंहिं लतीफ़ साईं जहिड़े एॾे अज़ीम किरदार जी न रुगो परवरिश कई पर साॻे वक़्तु तरबियत बि कई। ऐं एतिरो उन लाइ फ़िक्रमंद हुया जो पंहिंजे वास्तेदारी मां, पंहिंजी मुरीदी मां आख़ुंद नूर मोहम्मद भट्टी जेको आहे उन खे घुराए पाण वटि रहाए पंहिंजे सिकी लधे पुट नंढड़े लतीफ़ साईं जे लाइ तालीम जो बंदोबस्तु करणु। ऐं पोइ जेसीं ताईं आख़ुंद साहिबु हयात हुआ तेसीं ताईं हिन भेट ते उन लतीफ़ साईं सां उन जूं रिहाणियूं थींदियूं हुयूं। त चवण जो मक़सदु इहो आहे त औलाद जे लाइ वालदेन जो फ़िक्रमंद हुअणु ऐं उहो मोरूसी इल्मु जेको आहे उहो अॻिली पीढ़ी ताईं मुंतक़िल करणु ऐं उन पंहिंजे शऊर खे, उन इल्म खे ज़िंदह रखणु, ॿी पीढ़ी ताईं पुॼाइणु, माण्हुनि ताईं पुॼाइणु, इहो किरदारु जेको लतीफ़ साईं जी शख़्सियत, कलाम, फ़िक्र, मजमूई तौरु हुन जी ज़िंदगी जेका सॼी सारी निचोड़ जेको हुनजो फ़िक्री ॾिसंदासीं त उन में हबीब साईं जहिड़ो हिकिड़ो सघारो किरदारु आहे जेको हुनजे पोयां नज़र अचे थो। ऐं उन जो हिकु उञाण हीअं बि असांखे रवायतुनि में मिले थो त जॾहिं कंडे वारे माॻ ते लतीफ़ साईं इबादत कंदे कुझु टाइम गुज़री वियो ऐं वारी में हुन जा अंगड़ा लटिजी विया, पोती जो पलव बहार हो, इहो ई हबीब साईं आहे पंहिंजे बचड़े जी ॻोल्हा में परेशान थी जॾहिं कंडे वारे माॻ ते पहुचे थो ऐं पंहिंजे सिकिल ते पुट जो मिटी में वारी में ढकियल अंग ॾिसी, हिकिड़े कपिड़े जे पलांद खे ॾिसी चवंदा लॻी लॻी वाह व्यस अंगड़ा ढकिजी। त साॻे ई उन ई जवाब सां लतीफ़ साईं फरमाइनि था पई खणे पसाह पसण कारण पिरीअ जे। त इहो हिकु वालदेन जो, औलाद जो पंहिंजो रूहानी इल्मी तालुक़ ऐं अहिड़ो आज़ादु माहौल ॾियणु जो नंढो हुअण जे बावजूदि औलाद वालदेन में उहा इल्मी हवाले जी हुज करे सघे ऐं पंहिंजे अख़लाक़ी दायरनि में बि रहे। ऐं उन दौर में लतीफ़ साईं जी उमिरि मुश्किल सां 12-15 साल जे विच में आहे ऐं हबीब साईं जी हेॾी वॾी उमिरि ऐं जंहिं अंदाज़ सां हुननि बेत चयो, जंहिं गणती जो हुननि इज़हार कयो ऐं जेको मार्फत जो नुक़्तो हुन में रखियो, ओतिरे ई बुलंदी ख़्याली सां, ओतिरी शाइराना पुख़्तगी सां, ओॾी फ़िक्री बुलंदी सां जेको सो लतीफ़ साईं जवाबु ॾियनि था त पई खणे पसाह पसणकार प्रिय जे। जेकॾहिं इन रवायतूं न हुजनि पोयां ऐं हीअ ॿ सिटरूं ॿिनि अलॻि हस्तियुनि जूं आहिनि ऐं कंहिं माण्हू खे ख़बर न हुजे त इन बेत खे हू हिकु माण्हू जे करे पढ़ंदो, त चवण जो मक़सदु इहो आहे त लतीफ़ साईं जी इन फ़िक्री तरबियत में जेको हबीब साईं जो किरदारु रहियो आहे उन खे असां जेको सो इग्नोर नथा करे सघूं। ऐं अॼु जे वालदेन लाइ इहो हिकिड़ो मिसाल आहे त तालीम ऐं तरबियत जे हवाले सां जदीद दौर में सहूलियतुनि हुअण जे बावजूदि असांजा वालदेन पंहिंजे औलाद जे मजमूई तरबियत ऐं ख़ासि तौर ते हुनजी तालीम जे लाइ केतिरो फ़िक्रमंद आहिनि, केतिरी हुनखे ॻणती आहे। इन ॻाल्हि खे असां हर माण्हू खे पंहिंजे अंदरि में झाती पाइणु घुरिजे त असां केतिरी उहा ज़िमेवारी क़बूलु कई आहे। ऐं ईअं ई
हबीब साईं जे ऐं लतीफ़ साईं जे ज़िंदगी जा कई रवायतूं कई मरहला जेके पाण कचहरी कंदे हिकु दफ़े फ़क़ीरनि जी टोली पे वई त हबीब साईं फरमायो कूड़ा सामिन पंध होत आहे हर हंधि ही ॻोल्हीनि हंगलाज में। लतीफ़ साईं वराणियो न बाबा, सचा सामिन पंध होता है हर हंधि पर हिनी ॾिठो हंगलाज में। त पीउ पुट जो इहो सिलसिलो फ़िक्री ॾे वठि ख़्यालनि जी ॾे वठि इहो तरबियत जो हिकिड़ो हिसो रहिया ऐं हुनखे हिकिड़ो वेझड़ो एतिरो मोहबत में रखियऊं ऐं हुनखे सफ़र में गॾु खणी वेंदा पंहिंजे वॾनि जे दरगाहनि ताईं माॻनि ताईं दोस्तनि ताईं। पोइ उहा ई वाट वरी लतीफ़ साईं पाण वरिती ऐं ईअं इहो सिलसिलो तालीम जो हले थो जेको असां लाइ हिकिड़ो मिसाल आहे। त सुबेल साथियो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼण खे पुॼे थो। सलीम भुटो लतीफ़ पे इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़ इलाही।